तमाम बेहतरीन तक असां मौजूद आहियूं बदीन ज़िले के शहर तलहार में। तलहार जो ही शहर बदीन में इंतहाई अहम शहर है जिते जेके कारोबारी मर्कज़ सम्झो वञे थो। हिन शहर में जिते खोड़ सारियूं समाजी बुराइयूं आहिनि उते हिन शहर जा खोड़ सारा लॻापियल मसला आहिनि जंहिंजे हवाले असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी शहरनि सां। ते तव्हां ॿुधायो तलहार शहर जा कहिड़े नमूने जा मसला आहिनि? शहर तलहार के अंदर वॾे में वॾी इहा ई आहे त शहर के अंदर बुराई अरूज ते आहे, फहाशी आहे, इते गुटका मैन पुड़ियूं उन सां गॾोगॾु नई हिकिड़ी इशू अची वई आहे। गवर्नमेंट हिते असांजे मासूमनि बच्चनि ते ज़ुल्म करे गुत्ते जो परमिट वठी करे गुत्तो खोलण थी चाहे। गवर्नमेंट पंहिंजे ज़ोर ते असां बदीन जे अंदरि स्ट्राइक कई, अर्ज़ु कईसूं, DC साहब खे अर्ज़ु कयोसीं, SP साहब खे अर्ज़ु कयोसीं ऐं पुराना परमिट जेके आहिनि उहे खणी रुलींदा वतन हाणे तलहार में था अचनि त तलहार खे असां गुत्ते जो परमिट खोले ते असां पुरज़ोर मुतालबो था कयूं, अर्ज़ु था कयूं बाला ऑफिसरनि खे असांजे मासूमनि बच्चनि ते ज़ुल्म न कयो वञे, असांजे नई नस्ल खे तबाह ऐं बर्बादी खां बचायो वञे। कंहिं बि हालत में असां इंसाल जेसि ताईं ज़िंदह आहियूं तेसि ताईं गुत्ते खे हलणु, शराब खे कोन ॾींदासूं। अॻे ई असां वटि शराब ठरो हर घर में आहे, हर पाड़े में आहे, जिनजा भट्ठा हलनि पिया। निधे जे अंदरि खोरवा जे अंदरि 5 जानियूं ज़ाया थियूं आहिनि कचे शराब पीअण जे करे। हाणे 5 घर जा भाती जेके आहिनि मरी चुका आहिनि, 5 घराना तबाह थी विया आहिनि। मासूम बच्चनि ते ज़ुल्म न कयो वञे। मौजूदा शहर तलहार जी पोज़ीशन इहा आहे, रस्तो हलण लाइ कोन्हे, पाणी सफ़ाई कोन्हे, सफ़ाई सुठाई कोन्हे को, हर तरह सां तबाही ऐं बर्बादी आहे। सिर्फ़ु जेके मौजूदा हुक्मरान आहिनि माल मिलण जे पोयां आहिनि। 1.5 करोड़ रुपया, 1 करोड़ 30 लख रुपया जेका आहे महीने जी आमदनी आहे उहे खणी वञे। भंगियुनि जा पघार कोन्हे, वाटर सप्लाई जो पाणी बंदि आहे, उनजे लाइ कनेक्शन कटिया पिया आहिनि, रस्ता हलण जहिड़ा कोन्हे को, असांजी सफ़ाई कोन्हे को, तालीम जी इहा मयार आहे जो मैट्रिक वारो छोकिरो लिखी नथो सघे। ऐं मुतवजा करणु थो चाहियां ऐं मीडिया खे अर्ज़ु थो कयां त असांजे इन ॻाल्हियुनि खे अॻिते पहुचायो, तालीम ना सुधारो कयो, नई नस्ल खे तबाही खां बचायो ऐं मनशियात खां बचायो ऐं फहाशी खां बचायो। बचड़नि खे तालीम ॾियो, नई नस्ल जी रहनुमाई कयो। को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको कंहिंजी रहनुमाई। मौजूदा ज़िले बदीन जी पोज़ीशन इहा आहे जो पीपल पार्टी ऐं मिर्ज़ा ग्रुप पंहिंजे कशमकश में आहिनि। तलहार शहर जा खोड़ सारा मसला आहिनि। मकाई माण्हुनि पारां एहतिजाज कयो पियो वञे। मकाई माण्हू चवणु इहो आहे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे गुज़िरियल केतिरे अरसे खां हिन शहर मां गाइब आहिनि ऐं माण्हू पंहिंजे मसइलनि लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि। ॻाल्हि ॿोल करियूं था तलहार जे ॿियनि शहरनि सां छा चवनि? तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि तलहार शहर जा? आउं मतारा होटल जो चांडियो आहियां। असांजो जेको स्कूल आहे 2004 में ठहियो। 130 या 140 ॿार आहिनि। असांखे स्कूल ते मास्तर कोन्हे ऐं जेको मुलूं रखियोसीं उहो चवे थो असांखे 10,000 पघार ॾियो। असां महीनो कोन रखियो, वधीक पैसा कोन थिया, ॾियनि कोन था असांखे। तलहार शहर जा मसइला आहिनि? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तक़रीबन तलहार जे अंदरि बिल्कुलु का बि अमन अमान कोन्हे को। शराब आहे, रिश्वत वग़ैरह जाम हली रही आहे। इन जे लाइ असां सरापा एहतिजाज पहिरीं जुमे ते पियो ऐं अॼु बि असां जेको सो एहतिजाज कयो आहे। उनखां पहिरीं ख़मीस ते असांजो एहतिजाज जो असां इहो ई चाहियूं था त तलहार खे अमन ॾिनो वञे, हुते तालीम सही बहितर कई वञे। न हिते तालीम आहे, न हिते सफ़ाई जो को इंतज़ाम आहे। इहो असांजो मुतालबो आहे। तलहार जे मसइलनि जे हवाले ॻाल्हि ॿोल करियूं था तव्हांजे सियासी अॻवान हाजी खान लाशारी सां। तव्हां ॿुधायो साईं कहिड़ा मसइला आहिनि तलहार शहर जा? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त आउं सिंधी मीडिया उनजो शुक्रगुज़ार आहियां, उन सां गॾोगॾु सिंध TV जो जंहिं बार तलहार ऐं ज़िले बदीन खे फोकस कयो आहे। ऐं अदब मसइला त छा ॿुधायूं, मसइला हल थियण जा त आहिनि ई कोन ऐं न को असांजा हुकुमरान चाहिनि था त मसइला हल थियनि। जेके शहर जा जेन्युइन मसइला आहिनि, वाटर सप्लाई आहे उहो 8 ॾींहं बंदि आहे। उन लाइ राजस्थानी वञो या वञो MNA साहब जे ॻोठु, तॾहिं वाटर सप्लाई हले। शहर में सफ़ाई कोन्हे, स्ट्रीट लाइट न आहे ऐं करप्शन जी तमामु घणी हद आहे। 1.5 करोड़ रुपया महीने ते अचे थो, 50 लख रुपया सिर्फ़ु ख़र्चु थियनि उहे ई काफ़ी आहिनि, उहो बि कोन्ह थियनि। ऐं तव्हांजो ग़लति शहर जा मसइला असां हिकिड़ो अहिड़ो इदारो न आहे जेको करप्शन में भरियल न हुजे, हिकिड़ो अहिड़ो इदारो कोन्हे जेको सही हलंदो हुजे। माना ईअं सम्झो तहस नहस थिया पिया आहिनि। शहर जा रोड रस्ता घिटियूं, जीअं गैस शइ ते कनेक्शन लॻाइनि वरी घिटियूं कोन ठहियूं आहिनि। ऐं जेके घिटियूं ठहियूं आहिनि हिन इलेक्शन जे हवाले सां नो नज़र माण्हुनि जूं 15 फुट हीअ जेको असांखे वोट ॾींदो उनखां एग्रीमेंट कराए उनखे ठाहे ॾियो,
20 फुट परियां छुटा या 20 फुट परियां ठाहे अचो हिन जा 50 फुट छुटा माना अहिड़े हिसाब सां घटियूं ठहियूं आहिनि। ऐं चवंदो त रुगो थर जेको रिपोर्ट पियो थिए जेकॾहिं अहिड़ी रीति हिते ॾेखारिनि त थर खां वधीक ज़ुल्म जेको बदीन ज़िले में आहे केरु लिखे ई कोन थो। तलार शहर जे मसइले बारे ॻाल्हि ॿोल कयूं था त मक़ामी शहरनि सां था ॿुधो कहिड़ा मसइला आहिनि तलार शहर जा? तलार शहर में जेको तव्हां ही गंदगी जा ढेर ॾिसो था ऐं असांजा हे गटरनि जी हालति ॾिसो। तलार शहर में गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। तलार शहर में असांजा MPs MNAs जेका बि करप्शन कनि पिया, जेका बजट अचे पई उहा पंहिंजो पेट में हड़प करे पिया वञनि। ऐं तलार शहर जा के बि मसइला जेके बि मसइला आहिनि उहे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे नज़र नथा पिया अचनि। असांजा चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि उहे सिर्फ़ु हितां खां वोट वठण महिल ज़ाहिर थींदा आहिनि ऐं उनखां पोइ उहे गुम थी वेंदा आहिनि। ऐं जेका बि बजट अचे थी उहा ॿाहिरां TMO उन्हनि खे घर वेठे पहुचायो अचे। असांजा MP MNA वोट वठण खां पोइ गाइब थी वञनि था। ऐं असांजे शहरनि में जेका बि हालति आहे तव्हां ॾिसो गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। असांजी तइलीम तबाह थी पई आहे। स्कूल ॿाहिराड़ियुनि जा स्कूल जेके आहिनि वॾेरनि जो ओताकूं बणिया पिया आहिनि ऐं असां वटि को बि केर बि पुछण वारो हिते न आहे। तव्हां ॿुधायो छा मसइला आहिनि तलार जे कहिड़े नमूने मसइला आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं सिंध TV जो थोराए थो आहियां त हुननि अची असांजी परगोर लधी आहे। दरअसल भाउ हिन शहर ते ऐं सिंध गवर्नमेंट 8 सालनि खां हुक्मरानी करे पई, पर 8 सालनि जी जेकॾहिं रेपुटेशन ॾिसूं त हिन शहर में 1 रुपए जो बि कमु न थियो आहे। उहे नुमाइंदा जेके असां चूंडे असैम्बलियुनि में मोकिलिया थी पीपल्स पार्टी जे नाले ते, हिकिड़ा नाअहल तरीन माण्हू जिन्हनि वक़्तु इहो साबित कयो त इहे कामोरा कंहिं बि कम जा न आहिनि। उहे MPA उहे MNA जेके अक्सरियत मञा खटे आया आहिनि, अॼु माण्हुनि जो तव्हां गुस्सो ॾिसो त एतिरो आहे। इहो पीपल्स पार्टी ते न आहे, इहो उन्हनि नुमाइंदनि जी कारकर्दगी ते आहे। त हुननि हिन शहर खे ईअं लुटियो आहे जीअं लावारिस माल खे लुटिबो आहे। फ़क़ीर बि पिनण जे लाइ निकिरे थो त हुन वटि 10 रुपया खुलिया हूंदा आहिनि, पर हुननि असांजी टाउन जा ऐं तरक़ियाती इदारनि जो उहो असरु कयो आहे त बैंक अकाउंट में अॼु असांजे 1 रुपयो बि बाक़ी न छॾियो आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि तलार शहर जा? तलार शहर में तमामु वॾा मसइला आहिनि। तव्हां ख़ुदि ॾिसी सघो था, तव्हां वटि कैमरा भरे सघो था त शहर जा जेके आहिनि घटियूं तमामु सफ़ा ख़राबु थियूं पियूं। किचिरो जाम आहे ऐं सरकारी अस्पतालनि में ग़रीबनि जो केर बि जेको सो कोन्हे ऐं मंशात जेको सो आम आहे ऐं रिश्वत तमामु आम आहे। माना ग़रीबनि जो को बि कमु कोन थो। तलार शहर में रुगो मसइला आहिनि। असल में असांखे हिन तलार शहर जो मसइला आहिनि उन्हनि ते ई ॻाल्हाइणु खपे, ॿुधाइणु खपे तव्हांखे। ॿियनि ॻाल्हियुनि खे फ़िलहालु रखिणो पवंदो त उन में मसइलो त पहिरियों जेको आहे त बिजली तमामु वॾी लोड शोडिंग आहे तलार शहर में। ॿियो नंबर ते त जेको घटियूं जेके आहिनि शहर जूं तमामु सभु ख़राबु आहिनि। जेके आहिनि त पैसा खाजो आहिनि, घटि को बि केरु कोन थो ठाराए पियो। जेको TO में हुजे या त MP MNA जेके बि चूंडियल आहिनि पर केरु बि कोन थो ठाराए। ॿियो हींअर तलार शहर में गुतो पियो खुले अथई, जेको असां तमामु पहिरीं में चऊं पिया करूं त भाई इहो गुतो तलार शहर में न खोलियो वञे। छो जो इहो जॾहिं खुलंदो त पोइ असांजा चाहे मुस्लमान हुजनि या हिंदू हुजनि उहे उन में तमामु मंशात में हिरी वेंदा हलिया ऐं तमामु माहौल ख़राबु थींदो। इन करे असीं जेको सो अव्हांजे हिन जे TV जे थ्रू ई जेको सो अपील था करियूं ऐं गुज़ारिश था करियूं त जेके बि घटियूं ठारायूं वञनि, करप्शन ख़तमु कई वञे ऐं रिश्वत ख़तमु कई वञे, मंशात ख़तमु कई वञे। तव्हां ॿुधायो छा मसइला आहिनि तलार शहर जा? तलार शहर जा मसइला आहिनि त सभु आवाम ॾिसे पई गटरनि जूं नालियूं आहिनि त गटर भरिया पिया आहिनि, किचिरो केरु खणण लाइ तयारु कोन्हे। टाउन ऑफिसर जेके आहिनि सो सभु माल खायो वञनि, हड़प करे वञनि पीपल्स पार्टी वारा नुमाइंदा। अदा मसइलो हिते इहो आहे त तमामु घणो ज़ुल्म आहे, सम्झी। असांजी सोच खां बि मथे आहे त हिननि ज़ुल्म इहो कयो की ऐं कयो उन्हनि माण्हुनि सां आहे जेके भुटे जा सीधा ई रहिया आहिनि, बेनज़ीर साहिबा जा सीधा ई रहिया आहिनि। उहे माण्हुनि हिते जानूं ॾिनियूं आहिनि। MRD जी तहरीक में उन्हनि वॾो हिते किरदारु निभायो आहे, अदो बीठो आहे। हिनखे चङी तरह जी ख़बर आहे, सियासी माण्हू आहे। पर हिते पीपल्स पार्टी जेके माण्हू मोकिलिया हिते MNA MPA जेके असांजा हिते जेके कामोरा करे रखियूं, उन्हनि असांखे ईअं निपोड़ियो जीअं मायूं कपिड़ा निपोड़ींदियूं आहिनि। फुड़ो बि हिकिड़ो न रहे पाणी जो, इहो रत बि असांजो हिकिड़ो फुड़ो कोन छॾियूं आहिनि। नौकरियूं उन्हनि माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि जेके अॻे ई पैसे वारा हुआ, पैसनि सां विकिणी नौकरियूं ॾिनियूं। मुंहिंजो सोट गनी कच्छी हिते जेलूं ॾिसी आयो आहे,
जेल जे अंदरि रहियो आहे MRD जी तहरीक में, अॼु ॾींहुं ताईं हुन माण्हू खे सार कोन अथऊं। आख़िर हितां बचा वठी जेको आहे सो पाण लॾे वञी कराची मज़दूरी पियो करे, हिते उन्हनि माण्हुनि खे कंहिं कोन पुछियो। माना ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे हिते जेको आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि तलाश शहर? असांजा मसइला इहे आहिनि त 5 वार्ड असांजे में न को गटर ठहनि था, न को रस्तो आहे। असांजी हालत अहिड़ी आहे जो हेॾे पाणी में अचूं था, पाणी में वञूं पिया, मनशा आहे बसि दॿो दॿ लॻी पई आहे। छोकिरा नंढा जुआ ते वेठा हूंदा आहिनि, को कमु कोन्हे, चोरी थी वई आहे। 5 में यूं आहिनि, हिकिड़ी में कोन वरी आहे। इंतिज़ाम आहे, सुती पई आहे, ॿियो सभु खाइलो को पियो आहे। भींग लॻी पई आहे मुल्क जी हिन पासे, जेको हालत लॻी पई आहे, रोड गटियूं नाला सभु असां लाइ तबाही लॻी पई आहे। ॿियो हाणे छा चई सघूं था, हिननि खे इहे चई सघूं था महिरबानी करे असां वोट ॾिना आहिनि त असांजे लाइ कुझु न कुझु थोरो कनि, कुझु बि कोन कनि। इंतिज़ाम आहे, सुती पई आहे, बेपरवाह आहे। पीअण जे पाणी जी खोट, बिजली जो न हुजणु समेत समाजी बुराइनि जे वर चढ़ियल तलार शहर जी को बि धणी साईं न आहे। ॻाल्हि ॿोल करियूं था हिते हितां समाजी ऐं सियासी अॻवान साईं अयूब कुमार सां। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि तलार शहर जा? अस्सलाम वालेकुम दोस्तो, ॻाल्हि इहा आहे त मसइला हिते तव्हांखे माण्हू ॿुधाए हलिया त छा पोज़ीशन आहे। माना माण्हुनि जूं चोरियूं बि थियनि थियूं पियूं, जीअं ॿुधायो हर को माण्हू, को ॿुधायो पियो 5 में अहिड़े क़िस्म जा मनशात जो मसइलो आहे। सभु मसइला आहिनि, बुरायूं आहिनि, गटर कोन सही माना में माण्हू रुॻो गंदगी जे वर चढ़िया पिया आहिनि। पाणी हिते अचे कोन थो, अलाए कॾहिं जी माना जेको 30-40 साल अॻु में वाटर सप्लाई जी लाइन विछायल हुई, हाणे उहो आबादी लाइ बि नाकाफ़ी बि आहे हिकु ॻाल्हि। ॿियो उहो माना हंधा हंधा डैमेज थी विया, उनजे करे गटर जो पाणी बि अचे थो, जर जो पाणी तमामु घणो माना जेको आहे थो खारो आहे। उनजे करे माण्हू वीचारा बीमारियुनि जे वर चढ़ी था वञनि हेॾा। ऐं हिते मजमूई तौर ते मसइला सॼी सिंध जे माण्हुनि जा साॻुण आहिनि, सॼे पाकिस्तान में साॻुण आहिनि। उनजो बुनियादी तौर ते ज़िम्मेवार असीं सम्झूं था त हितां जो ई निज़ाम आहे, जंहिं मंझि हद दर्जे जी करप्शन आहे। उन करप्शन जे करे तव्हांखे माना तालीमी इदारा तबाह मिलंदा, थाणा तव्हांखे तबाह मिलंदा, उहो विकामजनि था। उनखां पोइ तव्हांखे बल्दियात जी हालत ॾिसंदो, माना मोइन जे दड़े जो बि माना सेवरेज सिस्टम उहो तव्हांखे अञा बहितरु लॻंदो। लाड़काणे जो उनखां बदतर आहे, जेको भुटे जो शहर आहे। माना बाक़ाइदे तव्हां मीडिया जा दोस्त आहियो, तव्हां सां को असीं गुमराही तव्हांखे कोन पिया ॿुधायूं या तव्हां कूड़ कोन पिया ॻाल्हायूं। सॼी सिंध जी सूरत हाल जी तव्हांखे ख़बर आहे। तव्हां जिते किथे तमामु हिकिड़ो सुठो कमु था कयो त वञी जितां किथां माण्हुनि जे ॾुखनि सूरनि जी हालत मालूम कयो था त हिते असां वटि माना सॼे मुल्क जी सूरत हाल वञी अहिड़ी बीठी आहे। उनजो बुनियादी सबबु इहो आहे त हीउ निज़ाम जेको आहे उहो इंतिहाई करप्शन ते मबनी आहे। उनजे करे थिए इहो पियो थो त माण्हू वीचारा जेके आहिनि रोज़ु रोज़ु वधीक मुसीबतनि में माना थियनि, बर्बादु थींदा वञनि था। दवाऊं नकली, हर शइ माना मिलावट आहे हिते। सभ खां पहिरीं हींअर ताज़ो ई 2-3 ॾींहंनि जो इशू आहे जेको तलार शहर में जेको आहे शराब ऐं विस्की जो भुतो पियो खुले। ऐं अॻे ई हिते शहर मंझि समाजी बुरायूं काफ़ी आहिनि। असांजो नौजवान नसल जेको आहे उहो ईअं तबाह थींदो पियो वञे, नशनि पतनि में, गुटकनि मंझि, जुआन मंझि, फ़ाहिशत मंझि। ऐं हाणे हिकिड़ो नओं जेको आहे असां ते इहो आज़ार मड़ियो पियो वञे त गैर मुस्लिम जे नाले सां हिते माना भुतो पियो इस्तेमालु कयो वञे। जेके माना असां वटि एतिरा गैर मुस्लिम बि कोन्हे, उहे जेकॾहिं आहिनि त उहे माण्हू शराब या विस्की या आदी कोन्हे, उहे इन क़िस्म जी का बि शइ नथा चाहिनि। मुसलमान गैर मुस्लिम त भई असांजे शहर मंझि भुतो खुले। ऐं अञा बि हिकिड़ी शइ जेका अॻे ई माना तबाह थिए पई, उनखे अञा वधीक नसल खे तबाह करण लाइ कतई असां मंझां को बि माण्हू मुस्लिम हुजे, नॉन मुस्लिम हुजे, इवन ॿाहिरियां आसपास जा ॿाहिराड़िया माण्हू केर बि नथो चाहे त हिते शराब या विस्की या भुता खुलनि ऐं सरेआम जेके उन्हनि खे सरकारी लाइसेंस मिलनि इहो विकिरो थियनि। अॻे ई असांजो नसल जेको आहे उहो तबाह थी रहियो आहे। उनखां अलावा जेके शहर जा तरक़ियाती कम आहिनि, ॿिया टिया मामला आहिनि, को बि ड्रेनेज सिस्टम कोन्हे, को पाणी जी सहूलियत कोन्हे। मुनू जेको शहर आहे उहो पाणी जी पीअण जी सहूलियत खां महरूम आहे अॼु ॾींहुं ताईं बि। हींअर बि जेके हिननि माना पीपल्स पार्टी जेके पंहिंजा माना माण्हू सम्झ तूं थापिया आहिनि, जेके इलेक्शनूं हाराए विया उन्हनि खे माना हथनि सां खटराया अथनि, पंहिंजा TMO एडमिनिस्ट्रेटर विहारे वेठा आहिनि। उन्हनि हेसि ताईं का प्रोग्रेस आवाम खे न ॾिनी आहे। बदीन जो अहम शहर तलार हिन वक़्तु खोड़ सारा मसइले खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ख़ासि तौर ते टाउन इंतिज़ाम पारां के बि कमु न कराए विया आहिनि। न फ़क़ति इहो पर सिहत ऐं तइलीम जूं सहूलियतूं पिणु न हुजण जे बराबरि आहिनि। उनखां अलावा शहर में जेको मंशात ऐं समाजी बुराइनि जो तमामु वधि रुझान आहे। ॻाल्हि ॿोल करियूं था असांजे मक़ामी सिंध TV जे रिपोर्टर रही लगारी सां। रही कहिड़ा मसइला आहिनि तलार शहर जा? तलार में त आम सिंध जा त काफ़ी मसइला आहिनि, पर जेके मेजर मसइला आहिनि तलार में ड्रेनेज जो मसइलो आहे, वाटर सप्लाई मसइलो आहे ऐं जेकी हीअ पंहिंजूं तारूं विझणियूं अहम मसइलो आहे। इन खां टियों जेको अहम मसइलो आहे वापारियुनि जी हिकठी।
मतिलबु त माना हिकिड़ा रेट न हुजनि जेके आम वाह पे शयूं आहिनि उन जा कंहिं बि दुकान ते हिकिड़ा रेट कोन्हे को। 1972 जे अंदरि तारूं विछायूं हुयूं बिजली जूं 11,000 kV ऐं 240 kV जूं, उहे तारूं साॻियूं लॻियूं पियूं आहिनि जेके वक़्तनि ब वक़्तनि किरंदियूं रहंदियूं आहिनि ऐं मौजदाने तौर ते माण्हू बचनि था। इतवार नुक़सानु कोन्ह थी सघियो आहे, जानी नुक़सानु कोन्ह थी सघियो आहे, बाक़ी तारूं किरंदियूं रहंदियूं वॾो मसइलो आहे। सॼे शहर जे अंदरि जेके तारूं आहिनि बिजली जूं इहो वॾो नुक़सानु आहे। वाटर सप्लाई जो मसइलो आहे उहो तक़रीबन 50-80 में लॻो 1985 में, तॾहिं शहर जी आबादी अंदाज़न 10,000। हिन वक़्तु शहर जी आबादी आहे 50 खां 60,000। वॾो मसइलो आहे। वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 5, वार्ड नंबर 4 में पाणी पे चई कोन्ह थो। हुते जा माण्हू ॾाढा पाणी पीअण जे लाइ परेशान आहिनि। जेको वाटर गंदो पाणी आहे उन लाइ परेशान आहिनि। उन खां पोइ ड्रेनेज जो नाकार आहे, जेके ड्रेनेज जो जेको आहे 80 दारे जेको लॻो ड्रेनेज सिस्टम विछायो वियो हो, उहो हिन वक़्तु शहर जूं समूरियूं जेके नालियूं आहिनि, गटर नालियूं उबदियूं पियूं आहिनि। ॾाढा माण्हू परेशान आहिनि। वक़्तनि ब वक़्तनि हिते एहतियाजी मुज़ाहिरा थींदा रहंदा आहिनि। काफ़ी वक़्तु रिपोर्टिंग कंदा रहंदा आहियूं या मंदर ते मोकिलींदा रहंदा आहियूं मीडिया ते। अफ़सोस सां चवणो थो पए त पंहिंजा जेके हितां जा मक़ामी चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ख़बर न आहे कहिड़ी दुनिया में सुतल आहिनि छा आहिनि। जेका टाउन कमेटी माहवार बजट आहे 1 करोड़ 24 लख रुपया, पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त महीने जे अंदरि हिकिड़ो बल्ब तलार में कोन्ह थो लॻे 1 करोड़ 24 लखनि रुपये मां। पघार जे मद में कढजनि त तक़रीबन 60 खां 70 लख रुपया पघार बक़ाया पैसा केॾां था वञनि। बहरहाल इहे वॾा मसइला आहिनि। माण्हुनि एतिरा मुज़ाहिरो कयो, बुखड़ दलूं कयूं, हर शइ कयूं। उन खां पोइ जॾहिं मुज़ाहिरनि खां पोइ जॾहिं हिते टाउन कमेटी जे तरफ़ां 8 करोड़ रुपए NIT करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाड़नि मंझि रोड रस्ता ऐं नालियूं ठारायूं। उन मां 4 करोड़ रुपया त ख़बर न केॾां विया हलिया। 4 करोड़ जो कमु थियो आहे, अधूरो कमु थियो आहे। का बि नाली मुकमल कोन्ह ठही आहे, को बि रोड रस्तो मुकमल, गली शहर जी गली मुकमल कोन्ह ठही आहे। अधूरा कमु थिया आहिनि। इलेक्शन जे दौरान थिया हुआ, पोइ ख़ामोशी लॻी पिया। 2 महीना पहिरीं ॾंदो जो रोड ठहियो आहे, मेन रोड तलार खां ॾंदो रोड। 2 महीना थिया आहिनि। 2 महीननि खां ख़ाली पथर पिया ॾिसण में अचनि, रोड टुटी वियो आहे। बसि हाणे माण्हू वीचारा रोडनि ते हूंदा आहिनि, रस्तनि ते हूंदा आहिनि। तलार में जेके समाजी बुरायूं आहिनि ऐं जेके मंशात जे ख़िलाफ़ु जेको मुज़ाहिरा थियनि पिया, कहिड़ो सबबु आहे जो उनजे लाइ को बि सरकारी तौर सतह ते रिस्पॉन्स न मिलियो आहे? हा, त तलार में समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ु तक़रीबन काफ़ी एहतियात थियनि पिया ऐं थींदा रहंदा आहिनि। त शहर में गुटको, आकड़ा, जुआ तमामु आम आहे। सभिनी खे ख़बर आहे केरु सरपरस्ती करे थी। असांजी जेका पुलिस आहे तक़रीबन इहा ई मुलवस हूंदी आहे, इहे ई सरपरस्ती कनि था भतनि जे अवज़। ऐं ऑफ द रिकॉर्ड भता वरिता था वञनि, केतिरा वरिता था वञनि उहो इंसान खे ख़बर हूंदी। माण्हू एहतियाज कनि था। उन गुटके जे सबबु केतिरियूं जानूं ज़ायूं बि थियूं आहिनि, गले जी बीमारी, पेट जी बीमारी, कैंसर जे करे। उनखे शहर जे विच में हिकिड़ो अहम मसइलो ॿियो पाए, उन्हनि जे इंतिज़ामिया बिल्कुलु सुती पई आहे। शहर जे विच में कारखाना, 10 खां 12 कारखाना शहर जे विच में, जंहिंजे सबबु आलूदगी थिए थी। 70% माण्हू हितां जा तक़रीबन इहे मुख़्तलिफ़ बीमारियूं में वकरजी विया आहिनि। पेट जी बीमारी में पंहिंजो मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं वकरजी विया आहिनि। बसि केरु चवण वारो कोन्हे को। उथंदा आहिनि, क़ौम परस्त आहिनि, कॾहिं समाजी कारकुन उथंदा आहिनि, वक़्तनि वक़्तनि एहतियात थींदा आहिनि, लेकिन केरु थिए को फ़र्क़ु नथो पवे। जी, तलार शहर जा रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह आहिनि। ड्रेनेज सिस्टम धर्मभरम थियल आहे। जॾहिं त वापडा जे हवाले खां आम माण्हू चवण इहो आहे त बिजली जी जेका अखबूट आहे उहो सिलसिलो हर रोज़ु जारी रहे थो। न फ़क़ति इहो पर जेके इंतिज़ाम खे फंड्स मिलनि था तलार शहर जी डेवलपमेंट जे लाइ, उन्हनि जो बि सही तौर ते इस्तेमालु न पियो कयो वञे। उनखे अलावा तलार शहर जे माण्हुनि जो इहो पिणु चवणु आहे त मक़ामी चूंडियल नुमाइंदा गुज़िरियल इलेक्शन खां पोइ केतिरो ई अर्सो गुज़रण जे बावजूदु तलार शहर जे माण्हुनि सां राब्ते में न आहिनि, जंहिंजे करे मसइला जेके आहिनि उनजो अंबार वधंदो वञे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हितां जा जेके मक़ामी चूंडियल नुमाइंदा तलार शहर जे मसइलनि जे हल जे लाइ को ध्यानु ॾियनि त जीअं हितां जा मसइला हल थी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिर ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठू।